अॼु हिननि जबलनि जे विच में कोहिस्तान में मक़ाम करचात में भा मसूद महिरबानी कई, उन खां टाइम वरितोसीं हिते अचण जो। ऐं वॾी सची पुछो त मूंखे ख़ुशी अॼु ॿी इंतिहा जी इहा ख़ुशी आहे त असांजे विच में साईं अब्दुल कादिर जुणेजो साहिबु महिरबानी कई मसूद साहिब जे तवसत सां जो आया आहिनि। ऐं सभई भलोड़ दोस्त महिरबानी दोस्त मुंहिंजा साईं जेके बि आया आहिनि, असांजी नंढड़ी नींढ ते हिते अची गॾु थिया आहियूं। ऐं हिते परे शहरनि जे गोड़ गमसान खां ऐं हिते सुकून वारी जाइ में पंहिंजनि नेचुरल कुदरती नज़ारनि में अहिड़ी ख़ुशी जंहिंजो आऊं सची पुछो त बयानु नथो करे सघां। तव्हांजी महिरबानी लख थोरा लख अहसान उन्हनि सभिनी दोस्तनि जा मुसरनि जा जेके ऐं मुख़्तसिर सॾ ते प्रोग्राम त पेश चयो, पर ईअं बि थियो आहे त कुझु दोस्तनि खे त 2 ॾींहं अॻु में चयो आहे, कंहिंखे अॼु चयो आहे, ऐं सभु हिते कही आया आहियूं हिक ॿिए सां कुर्ब वंढणु ऐं हिक ॿिए सां हुजतूं करणु। ऐं सभिनी दोस्तनि भाइरनि जी तमामु घणी महिरबानी। ऐं साईं हसन दर्स खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं मुंहिंजे भलीकार खां पोइ नात ऐं शाइरी पढ़नि। महिरबानी। अवल अल्लाह अलीम आला आलम इब्राहिम कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो रही चई हमद हकीम करे पान करीम जोड़ूं जोड़ जहान। रबिउल अव्वल जो महीनो बि हुज़ूर जे नाले सां हिन मोचारी महफ़िल जी शुरूआत करण लाइ हिकिड़ो नज़म ॿिया तव्हांखे रमता जोगी राम कलीअ में रावल साईं तुंहिंजा आहिनि। रमता जोगी